अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। सलावतुल्लाह अलैका या नबी, सलाम अलैका या रसूल, सलाम अलैका या हबीब, सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका। अस्सलामुअलैकुम दोस्तों, की आयो तबीयत ठीक है? शादाबाद हो जो, खुश हो जो, में अची त मुर्ग रोज, बाहर अची त मुर्ग रोज, कैसा ॻाल्हाई त मुर्ग रोज। वो तो सब सिर्फ दुश्मनी करे, तू उन्हें सां चंगाई कर, वो बुराई करे, तू उन्हें सां चंगाई। रहीम जुमे शरीफ़ जो सुन्नतूं मुसलमान के किन ख़ास शयुनि जो इतमाम ॾिनो वियो आहे। मसलन जीअं जिस्म जे वधियल वारनि खे संवारत ॾियणु, गुस्ल करणु, अतुर न लहणु, नवां या पाक साफ़ कपिड़ा पाइणु, नमाज़ जुमा जे लाइ जल्दी निकिरणु, क़ुरान शरीफ़ जी तलावत करणु, सालियनि जी ज़ियारत करणु ऐं अबे अम्मा जे क़बर जी ज़ियारत करणु। सुभान अल्लाह। उठाया अजब इश्क वारो किसो, जे इब्ने असाकिर खे खोले ॾिसो। रखियो इश्क अरबिया सां हज़रत बिलाल, रखियो इश्क अरबिया सां हज़रत बिलाल। इश्क की बदौलत मुझे जिंदगी मिली है, और मेरे पास भी है आई मेरी मौत। डरते डरते मेरी बात बन गई है, तेरी बात करते करते। मुर्शिद दिलबर से मदनी फरमाइनि था त दुनिया जी मोहब्बत गुनाहनि जो पहाड़ आहे ऐं दुनिया जो दीन सां साड़ आहे। सुभान अल्लाह, कुर्बान वञा मुर्शिद जे फरमान। सभिनी दोस्तनि खे जुम्मातुल मुबारक जूं लख लख मुबारक हुजे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माशाअल्लाह, वीडियो जे आख़िर ते अची आयो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर लाज़मी कंदा ऐं बेल वारे बटन खे ज़रूरु हलंदा।